ओम शांति है दीदी। मुझे तारीख है 8/12/2025। आज मीठे मीठा बाप करे तो उनता मीठी मीठी बार जेस ताईं जीअणो आहे बाप खे यादि करिणो आहे। यादि सां ई तव्हांजी आयु वधंदी। पढ़ाई जो तंत आहे यादि। प्रश्न आहे तव्हां ॿारनि जो अतींद्रिय सुख ॻायल आहे छो? उत्तर आहे श्री तव्हां सदा ई बाबा जी यादि में ख़ुशियूं मल्हाईंदा आहियो। हाणे तव्हांजी सदा ई क्रिसमस आहे। तव्हांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, इन खां वॾी ख़ुशी छा थींदी? इहा रोज़ जी ख़ुशी आहे। इन करे तव्हांजो ई अतींद्रिय सुख ॻायल आहे। गीता नैनहीन खे राह ॾेखारियो। प्रभु ओम शांति। ज्ञान जो टियों नेत्र ॾियण वारो रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ज्ञान जो टियों नेत्र सिवाय बाप जे ॿियो कोई ॾेई न सघंदा आहिनि। तव्हां हाणे ॿारनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो। हाणे बाबा सम्झायो आहे कि भक्ति मार्ग आहे ई अंधियारो मार्ग। जीअं राति में सोजरो न हूंदो आहे त मनुष्य धका खाईंदा आहिनि। ॻायल बि आहे न, ब्रह्मा जी राति ब्रह्मा जो ॾींहुं। सत्युग में ईअं न चईंदासीं कि असांखे राह ॾेखारियो प्रभु। श्री हाणे तव्हांखे राह मिले थी। बाप अची करे मुक्ति जीवन मुक्ति धाम जी राह ॿुधाईंदा आहिनि। हाणे तव्हां पुरुषार्थ करो था। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाक़ी थोरो समय आहे। दुनिया त बदिलण वारी आहे। इहे त गीत बि ठहियल आहिनि न, दुनिया बदिलण वारी आहे। परंतु मनुष्य वीचारा ॼाणंदा न आहिनि कि दुनिया कॾहिं बदिलंदी, कीअं बदिलणी आहे, छो बदिलाईंदा आहिनि। छो जी टियों नेत्र जो त ज्ञान जो आहे ई न। दुनिया कॾहिं बदिलणी आहे, कीअं बदिलणी आहे, छो बदिलंदा आहियूं, केरु बदिलंदो आहे, कॾहिं, कीअं ऐं केरु। श्री उन्हनि खे ज्ञान जो टियों नेत्र न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे टियों नेत्र मिलियो आहे जंहिंसां तव्हां हिन सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो। ऐं इहे ई तव्हांजी बुद्धि में ज्ञान जी सेक्रीन आहे। जीअं थोरी सी सेक्रीन ॾाढी मिठी हूंदी आहे, वैसे ज्ञान जा 2 अक्षर आहिनि मनमना भव। इहा सभिनि खां मिठी चीज़ आहे। बसि बाप खे यादि करो। बाबा ईंदा आहिनि, उन्हनि अची करे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। किथां जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि? शांतीधाम सुखधाम जो। त ॿारनि खे ख़ुशी थींदी आहे। दुनिया न ॼाणंदी आहे कि ख़ुशियूं कॾहिं मल्हाइबियूं आहिनि। ख़ुशी त नई दुनिया में मल्हाइबी आहे। इहा त बिल्कुलु कॉमन ॻाल्हि आहे कि पुराणी दुनिया में ख़ुशी किथां आई। पुराणी दुनिया में मनुष्य त्राही कंदा आहिनि। श्री तमो प्रधान दुनिया में ख़ुशियूं किथां आयूं। सत्युग जो ज्ञान त कोई में आहे ई न, इन करे वीचारा हिते ई ख़ुशी मल्हाईंदा रहंदा आहिनि। ॾिसो क्रिसमस जी ख़ुशियूं बि केतिरी मल्हाईंदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि अगरि ख़ुशियुनि जी ॻाल्हि पुछणी हुजे त गोपियुनि खां अर्थात मुंहिंजे ॿारनि खां पुछो। श्री बाबा ॾाढो सहज रास्तो ॿुधाईंदा आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदी हुई, पंहिंजो धंधो धोरी जो कर्तव्य कंदे हुए कमल फूल समान रहो, मूंखे यादि करो। जीअं आशिक माशिक हूंदा आहिनि न, उहे बि धंधो धोरी कंदे हिक ॿिए खे यादि कंदे कंदा रहंदा आहिनि। उनखे साक्षात्कार बि थींदो आहे। जीअं लैला मजनू हीर रांझा, उहो विकार जे लाइ हिक ॿिए जा आशिक न हूंदा आहिनि। उन्हनि जो प्यारु ॻायल आहे, उन में हिक ॿिए जा आशिक थींदा आहिनि। लेकिन हिते उहा ॻाल्हि न आहे। हिते त तव्हां जन्म जन्मांतर हुन माशूक जा आशिक ई रहिया आहियो। उहो माशूक तव्हांजो आशिक न आहे। हुन माशूक जा तव्हां आशिक आहियो। तव्हां हुननि खे सॾु कंदा आहियो हिते अचण लाइ। हे भॻवानु नैनहीन खे अची करे राह ॿुधाए। तव्हां अधु कलाकु सॾु कयो न। जॾहिं दुख ज़्यादा थींदो आहे त जास्ती सॾु कंदा आहिनि। जास्ती दुख में सिमरन करण वारा बि हूंदा आहिनि। ॾिसो हाणे केतिरो यादि करण वारा ढेर जा ढेर आहिनि। ॻायल बि आहे, दुख में सिमरन सभु करे। जेतिरो देरी थींदी वेंदी आहे ओतिरो तमो प्रधान ज़्यादा थींदा आहिनि।
त तव्हां चढ़ो था उहो ॿियो ई उतरनि था। छो जी जेसिताईं विनाश थिए तेसिताईं तमो प्रधान वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। दिन प्रतिदिन माया बि तमो प्रधान वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे। हिन समय बाप भी सर्वशक्तिवान आहे त माया भी सर्वशक्तिवान आहे। पर असां भले आहे माया, लेकिन असां सदा यादि रखूं कि असांजो बाबा सर्वशक्तिवान है न, उहो बि ज़बरदस्त आहे है न। लेकिन असां ईअं न सोचे करे हुन सां डिॼी करे वेही रहूं। असां सोचूं कि बाबा आहिनि न, बाबा सर्वशक्तिवान आहिनि न, त विन त बाबा जी थींदी। तव्हां ॿार हिन समय ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुल भूषण आहियो। तव्हांजो सर्वोत्तम कुल इनखे चइबो आहे ऊच ते ऊच कुल। हिन समय तव्हांजो इहे जीवन अमूल्य आहे। इन करे हिन जीवन जी अर्थात शरीर जी संभाल भी करणी हूंदी आहे। छो कि 5 विकारनि जे कारण शरीर जी आयु कम थींदी वेंदी आहे न। त बाबा चवंदा आहिनि हिन समय 5 विकारनि खे छॾे करे योग में रहो त आयु वॾी थी वेंदी। वॾी थींदे थींदे भविष्य में 150 वर्ष जी आयु ताईं असां 150 वर्ष असांजा थी वेंदा, हाणे न आहिनि। हिन करे बाबा चवंदा आहिनि हिन शरीर जी ॾाढी संभाल करणी आहे। न त चवंदा आहिनि इहो शरीर कम जो ई न आहे, मिट्टी जो पुतलो आहे न। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झ मिलंदी आहे कि जेसिताईं जीअणो आहे बाबा खे यादि करिणो आहे। आत्मा बाबा खे यादि कंदी आहे। छो? वरसे जे लाइ। वरसे जे लाइ बाबा चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो ऐं दैवी गुण धारण करो। तव्हां पोइ ईअं ठही वेंदव। तव्हां ॿारनि खे पढ़ाई सुठी रीति पढ़णी खपे। पढ़ाई में सुस्ती आदि न करणी आहे, न त नापास थी वेंदव, ॾाढो कम पद पाईंदव। पढ़ाई में मुख्य ॻाल्हि आहे ही इहा जंहिंजो तंत्र चइबो आहे, जंहिंखे तंत्र चइबो आहे बाप खे यादि करो है न। यहाँ तक कि ज्ञान खां पोइ बि योग ईंदो आहे न। छो जो यादि में ज्ञान ॿुधो जेसिताईं यादि न रहंदी त धारणा कीअं थींदी। जॾहिं प्रदर्शनी में या सेंटर में कोई बि ईंदा आहिनि त उन्हनि खे पहिरियों इहो सम्झायो कि बाबा खे यादि करो। छो जी वो ऊच ते ऊच आहे न, त ऊचे ते ऊचे खे यादि करिणो हूंदो आहे न। उन्हनि सां कम खे थोरी यादि करिणो हूंदो आहे। चवंदा आहिनि ऊचे ते ऊचो भगवान ई त नई दुनिया जी स्थापना करण वारा आहिनि न। ॾिसो बाप बि चवंदा आहिनि नई दुनिया जी स्थापना मां कंदो आहियां, इन करे तव्हां मूंखे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। त इहो पको यादि करे वठो। छो जो बाबा पतित पावन आहे न, उहो ई चवंदा आहिनि कि जेसिताईं तव्हां मुझ पतित पावन चवंदा आहियो त तव्हां उहो ई चवंदा आहिनि कि जॾहिं तव्हां मूंखे पतित पावन चवंदा आहियो त तव्हां तमो प्रधान आहियो न, ॾाढा पतित आहियो। हाणे तव्हां पावन ठहो था। बाबा अची करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि तव्हांजा हाणे सुख जा ॾींहं अचण वारा आहिनि, दुख जा ॾींहं पूरा थी विया। पुकारदा बि आहिनि हे दुख हरता सुख करता, त ॼाणंदा आहियो कि बराबरि सतयुग में सभु सुखी हुया। त बाप ॿारनि खे चवंदा आहिनि कि सभी शांतिधाम सुखधाम की यादि करो। ये संगम युग आहे। खिवैया तव्हांखे पार वठी वञण लाइ आया आहिनि। बाक़ी हिन में कोई खिवैया या नैया जी ॻाल्हि न आहे, इहा त महिमा कबी आहे। ईश्वर जी बाबा चवंदा आहिनि न कि विकार मतिलबु विकारनि जी दुनिया खां पार, इहे त महिमा करे चवंदा आहिनि कि नैया खे पार लॻायो। हाणे हिकु नैया खे पार न
लॻणी आहे। सॼी दुनिया जी नैया खे पार लॻाइणो आहे न। ये सॼी दुनिया जीअं हिकु वॾो जहाज़ आहे, इन्हनि खे पार लॻाईंदा आहिनि बाबति। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी मल्हाइणी खपे, छो जो तव्हांजे लाइ सदैव ख़ुशियूं आहिनि, सदैव क्रिसमस आहे। जॾहिं खां तव्हां ॿारनि खे बाप मिलियो आहे, तव्हांजी क्रिसमस सदैव आहे। इन करे अतींद्रिय ॻायल आहे न। ॾिसो, इहे सदैव ख़ुशी में रहंदा आहिनि। छो? अरे बेहद जो बाप मिलियो, उहे असांखे पढ़ाइनि था, त इहा रोज़ जी ख़ुशी हुजणी खपे। बेहद जो बाप पढ़ाइनि था, वाह! कॾहिं कोई ॿुधियो? गीता में बि भॻवान वाचयईं कि मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे। जीअं उहे माण्हू बैरिस्टरी योग, सर्जनी योग सिखलाईंदा आहिनि न, मां तव्हां रूहानी ॿारनि खे राजयोग सेखारींदो आहियां। तव्हां हिते ईंदा आहियो त बराबरि राजयोग सिखणु ईंदा आहियो न। हिन में मुंझण जी त दरकार ई न आहे न। हिन में मुंझण जी त दरकार ई न आहे। तव्हां राजयोग सिखी करे पूरो करिणो आहे न, भागंती त न थियणो आहे न। पढ़णो बि आहे त धारणा बि सुठी करणी आहे। टीचर पढ़ाईंदा आहिनि धारणा जे लाइ। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी बुद्धि हूंदी आहे। मतिलबु बुद्धि खे हिकु बर्तन चइबो आहे न, त उन्हनि जी साइज़ पंहिंजे पंहिंजे हिसाब सां आहे। कंहिंजी उत्तम आहे, कंहिंजी मध्यम आहे, कंहिंजी कनिष्ठ आहे। त पाण खां पुछणो खपे कि मां उत्तम, मध्यम या कनिष्ठ आहियां। पंहिंजे खे आप ई परखणो खपे कि मां अहिड़ी ऊच ते ऊच इम्तिहान पास करे ऊच ते ऊच पद पाइण जे लाइक़ु आहियां। मां सर्विस कंदो आहियां। बाबा चईंदा आहिनि ॿार सर्विसेबल ठहो, बाबा खे फॉलो करो। छो जो मां बि त सर्विस कंदो आहियां न। आयो ई आहियां सर्विस करण लाइ, रोज़ सर्विस करिणो आहे। छो जो रथ बि वॾो आहे, रथ बि मज़बूत आहे, सुठो आहे। ऐं सर्विस त हिननि जी सदैव आहे। बाप दादा त इन्हनि जे रथ में सदैव आहिनि ई, है न। भल इन्हनि जो शरीर बीमार बि पइजी वञे, मां त वेठो आहे न, त मां इन्हनि जे अंदर में वेही करे पोइ मुरली लिखंदो आहे। अगरि इहे मुख सां न ॻाल्हाए सघंदा आहिनि त मां लिखी सघंदो आहे। मुरली न मिस थींदी आहे। जेसि ताईं वेही सघां, लिखी सघां, त मां मुरली बि वॼाईंदो आहे। ॿारनि खे लिखी करे पोइ मोकिले छॾींदो आहे। छो जो सर्विसेबल आहे न शिव बाबा। त बाप अची करे सम्झाईंदा आहिनि कि तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी करे निश्चय बुद्धि थी करे सर्विस में सदा लॻा रहो, है न। ॾिसो, ब्रह्मा बाबा शिव बाबा बि कॾहिं करे सघे, त ब्रह्मा बाबा जी बि विल पावर हुई न। त ईअं ई ख़ुदि जी विल पावर करो रखो, त बाबा जी बि मदद मिलंदी, बाप दादा जी। त शरीर सां सर्विस थींदी रहंदी। बाबा जी सर्विस ऑन गॉड फादरली सर्विस ओनली। जीअं उहे लिखंदा आहिनि ऑन हिस मेजेस्टी सर्विस। त तव्हां छा चईंदा? इहा मेजेस्टी खां बि ऊची सर्विस आहे। छो जो मेजेस्टी महाराजा ठाहींदा आहिनि। इहा बि तव्हां सम्झी सघंदा आहियो। बराबरि असां त वर्ल्ड जा मालिक ठाहींदा आहियूं। तव्हां ॿारनि में जो सुठी रीति पुरुषार्थ कंदा आहिनि, उन्हनि खे महावीर चइबो आहे। त इहा जांच करणी आहे कि केरु महावीर आहे जो बाबा जे डायरेक्शन ते हलंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कि ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो, भाउ खे ॾिसो। बाबा पंहिंजे खे भाइयुनि जो बाप सम्झंदा आहिनि ऐं भाइयुनि खे ॾिसंदा आहिनि। हाणे सभिनि खे त न ॾिसंदासीं। त ज्ञान आहे कि शरीर बग़ैर त कोई ॿुधी न सघे, ॻाल्हाए न सघे। तव्हां त ॼाणंदा आहियो कि मां बि हिते शरीर में आयो आहियां। मां इहे शरीर लोन वरितो आहे। शरीर त सभिनि जो आहे। शरीर सां गॾु ई आत्मा हिते पढ़ंदी आहे। त हाणे आत्माउनि खे सम्झाइणो आहे कि बाबा असांखे पढ़ाइनि था। बाबा जी बैठक किथे आहे? अकाल तख्त ते। बाबा जी बैठक किथे आहे? अकाल तख्त ते। न जॾहिं ब्रह्मा बाबा में शिव बाबा ईंदा हुया
त ब्रुकुटी जे विच में वेही ईंदा हुया ऐं सभिनि खे ॾिसंदा हुया, मुरली हलाईंदा हुया, टोली ॾींदा हुया। न त बाबा जी बैठक किथे आहे? अकाल तख्त ते। बाबा सम्झाईंदा आहिनि कि हर हिकु आत्मा अकाल मूर्त आहे, वो कॾहिं विनाश न थी सघंदी आहे। हर हिकु आत्मा अकाल मूर्त आहे, वो कॾहिं विनाश न थी सघंदी आहे, कॾहिं बि जल्दी कटदी डूबदी न आहे, नंढी वॾी न थींदी आहे। शरीर नंढो वॾो थींदो आहे त दुनिया में जो बि मनुष्य मात्र आहिनि उन्हनि में जो आत्मायूं आहिनि उन्हनि जो तख़्त कहिड़ो आहे? इहे ब्रुकुटी उन्हनि जो तख़्त आहे। शरीर भिन्न भिन्न आहे, कंहिंजो अकाल तख़्त पुरुष जो आहे, कंहिंजो अकाल तख़्त स्त्री जो आहे, कंहिंजे ॿारनि जो आहे। त जॾहिं बि कंहिंसां ॻाल्हि करो त इहे ई सम्झो कि असां आत्मा पंहिंजी भाउ आत्मा सां ॻाल्हायूं था। बाबा जो पैगाम ॾींदा आहियूं कि शिव बाबा खे यादि करो त इहे जो जंक लॻल आहे उहा निकिरी वेंदी। बाबा चवनि था जीअं सोने में अलॉय पईंदी आहे त वैल्यू कम थींदी आहे, त तव्हांजी बि वैल्यू कम थी वई आहे न, हाणे बिल्कुलु ई वैल्यू लेस थी आहे। इन्हनि खे देवालो बि चइबो आहे। भारत केतिरो धनवान हुयो, हाणे कर्ज़ो उठाईंदा रहंदा आहिनि। विनाश में त सभिनि जा पैसा ई ख़तमु थी वेंदा, न ॾियण वारा बचंदा न वठण वारा, सभु ख़तमु थी वेंदा। बाक़ी जो अविनाशी ज्ञान रतन वठण वारा आहिनि उहो पोइ अची करे पंहिंजो भाग्य वठंदा न। अंत में कंहिंखे मुक्ति, कंहिंखे जीवन मुक्ति जो जेको वरसो ॾियण लाइ उन्हनि खे जो ज्ञान रत्न ॾियणा हूंदा, चाहे दृष्टि द्वारा या कंहिं बि द्वारा, त उहो पंहिंजो वरसो पंहिंजो भाग्य वठण ईंदा। बाक़ी त सभु ख़तमु थी वेंदो स्थूल में। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप खे फॉलो करे बाबा समान सर्विसेबल थियणो आहे, पंहिंजे खे आप ई परखणो आहे। मां ऊच ते ऊच इम्तिहान पास करे ऊच ते ऊच पद पाइण जे लाइक़ु आहियां। ॿियो आहे बाबा जे डायरेक्शन ते हली करे महावीर ठही, जीअं बाबा आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि, आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि, ईअं आत्मा भाव आहे कि ॾिसी करे मां ॻाल्हाईंदी आहियां। ईअं ख़ुदि खे चेक करो ऐं हुन ते इन करे कंदा हलो। वरदाना श्रेष्ठता जे आधार ते समीपता द्वारा कल्प जी श्रेष्ठ प्रालब्ध प्राप्त करण वारा विशेष पाठधारी ठहो। हिन मर्जीवा जीवन में श्रेष्ठता जो आधार आहे सदा परोपकारी रहणु ऐं बाल ब्रह्मचारी रहणु। जो ॿार हिन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में आदि खां अंत ताईं अखंड रहिया आहिनि, कहिड़ी बि प्रकार जी पवित्रता अर्थात स्वच्छता बार बार खंडित न थी आहे, तथा विश्व जे प्रति ब्रह्मण परिवार जे प्रति जो सदा उपकारी आहिनि, अहिड़ी विशेष पाठधारी बाप दादा जे सदा समीप रहंदा आहिनि ऐं उन्हनि जी प्रालब्ध सॼे कल्प में जे लाइ श्रेष्ठ ठही वेंदी आहे, पूरे कल्प जे लाइ। स्लोगन आहे, संकल्प व्यर्थ आहे त ॿिया सभु खज़ाना बि व्यर्थ थी वेंदा। कल्ह बि बाबा चई न कि व्यर्थ संकल्प जी निशानी आहे मन उदास, ख़ुशी गायब थी वेंदी आहे। त हिन कारण समय बि वेस्ट थी वियो है न, मन उदास, ख़ुशी गायब, त बोल बि ओड़ा ई निकिरंदा, कर्म बि उअं ई थींदो। त संकल्प वेस्ट आहे त व्यर्थ खज़ाना बि व्यर्थ थी वेंदा। अव्यक्त इशारो आहे कर्मातीत स्थिति जो अनुभव करण लाइ
ज्ञान ॿुधण ॿुधाइण सां गॾु हाणे ब्रह्मा बाप समान न्यारा ऐं अशरीरी ठहिण जो अभ्यास ते विशेष अटेंशन ॾियो। जीअं ब्रह्मा बाबा सभिनि साकार में जीवन में कर्मातीत थियण खां पहिरियों न्यारा ऐं प्यारा रहण जो अभ्यास खे प्रत्यक्ष अनुभव कराई। रहंदे हुए बि सदा न्यारो ऐं सर्व जो प्यारो हुयो। ब्रह्मा बाबा प्यारा हुया। सेवा जो कोई कर्म खे छॾियई न। बाबा कॾहिं बि सेवा या कंहिं कर्म खे छॾियई न। सेवा कंदा रहिया, कर्म कंदा रहिया ऐं पंहिंजो पुरुषार्थ बि कंदा रहिया। लेकिन न्यारा हुया त लास्ट ॾींहुं बि मतिलबु ब्रह्मा बाबा खे शरीर में केॾी तकलीफ़ हूंदी त ॿिए सां बि न्यारा हुया त बि लास्ट ॾींहुं बि सेवा समाप्त कई न, रात जो ईअं। ऐं सॼे ॾींहं में बि बाबा करनि पिया त ईअं फॉलो फादर करो। न ईअं न असांजो शरीर बीमार आहे पर बीमार आहे लेटल आहियो त मनस सेवा बि कंदा रहो। मतिलबु अंत ताईं बाप ऐं सेवा इहा ब्रह्मा बाबा अंत ताईं कई। छो जी ब्रह्मा बाबा न्यारा थी करे न्यारा ऐं प्यारो रहण जो पुरुषार्थ पहिरियों खां ई करनि पिया त हुनजो परिणाम छा थियो कि अंत ताईं बि बाबा न्यारा थी करे ॿारनि जी सेवा कई, समाप्त कई। ईअं फॉलो फादर करो। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।